आइन इश्क दियां ओलड़ियां गलां जेड़ा शरा थी दूर हटावे हूँ। काजी छोड़ कज़ाएं जावन जद इश्क तमाचा लावे हूँ। लोक अयाणे मती देवन आशिकां मत न भावे हूँ। मुड़न महाल तिन्हां नू बाहू जिन्हां साहब आप बुलावे हूँ। तर्जुमो ऐ दरवेश इश्क जूं उबतियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं हीअ शरीयत खां दूर कंदड़ आहे पर मार्फत जी राह ॾांहुं वठी वेंदड़ आहे। जॾहिं इश्क जी चमाट लॻे थी त काज़ी बि कज़ा छॾे था ॾियनि यानी इल्म व फज़ुल ऐं पंहिंजो रुतबो तर्क करे छॾे। ना सम्झ माण्हू आशिक़नि खे इश्क तर्क करण जी तलक़ीन ऐं नसीहत कनि था पर आशिक़नि खे उन्हनि जी नसीहत असर नथी करे। ऐं बाहू जिन खे ज़ात इलाही पंहिंजी मारिफत ऐं राह इश्क ॾांहुं घुराए थी तन जो वापसि वरण नामुमकिन आहे।